अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब ड्रामे जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेस मंसूर हाली 2-3 ॾींहं पंहिंजे माण्हुनि खे पासीरो करे छॾींदो, छो जो उन्हनि खे चवंदो त पुलिस मथां को बि एतबार न आहे, हू कॾहिं तव्हांजे मथां बि ज़ुल्म करे सघे थो। उन जे करे मां चवंदो आहियां त तव्हांजे मथां ज़ुल्म न थिए, उन जे करे तव्हां हाली 2-3 ॾींहं पासीरा थी वञो, छो जो मां इहो नथो चाहियां त सिंध जा माण्हू मरनि। ऐं ॿिए पासे दोस्तों इन फ़ैसिले में सोडल खे ॾोही कयो वेंदो ऐं सोडल खां संग चटी वठियो वेंदो। दोस्तों गुलपरी जी जेका संग आहे उहा ककर खे ॾिनो वेंदो। तव्हां हाणे ॾिसंदव त दौलाब ड्रामो तमामु ज़बरदस्त थी चुको आहे। तो इन फ़ैसिले खे पीरियल क़बूल न कंदो, बहरहाल सोडल क़बूल करे वठंदो। सोडल पीरियल खे चवंदो त असांजी ॿी का बि वाट न आहे सोट वारनि खे छॾाइण जी, असांजो सिर्फ़ु वाट इहो आहे त असां इहो फ़ैसिलो क़बूल कयूं, ॿी का अहिड़ी वाट ई न आहे। ऐं ॿिए पासे अम्मा साइण मुराद जी फैमिली खे सम्झाइण जी पूरी कोशिशि कंदो। अगरि हिन सिंध जे मथां ऐं हिन अवाम जे मथां का ज़ुल्म करे त तव्हां आवाज़ ज़रूरु उथारिजो, पंहिंजे हक़नि लाइ ज़रूरु विढ़जो। ऐं ॿिए पासे रेज़न पंहिंजे सोट ककर खे चवंदो त गुलपरी हाणे तुंहिंजी कुंवार थी चुकी आहे, तूं उनखे जॾहिं वणे तॾहिं वठी ईंदे, छो जो हू हाणे तुंहिंजी बणिजी चुकी आहे। ऐं ॿिए पासे मुराद ऐं अली खान जेल में परेशान हूंदा त ख़बर न आहे त सोडल हाणे फ़ैसिले में छा करण वारो आहे। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।